नज़ारो आहे जॾहिं पुनल ऐं ससुई जे इश्क में चरियो थियो ऐं ससुई खे राति जो राह पुनल खे खणी वञनि पिया। उन में उठनि जी खे एॾो वज़न हुयो, पुनल उठनि ते चढ़ियल हुयो। ऐं उन ज़माने जा पेरनि तक़रीबन घणी सदियूं थियनि या काई ॼाण न आहे, बिल्कुलु हे पेरनि ठीकु आहे। मां हे पंहिंजो चौंपो रखां थो, एतिरो पेर वॾा नी हे मुंहिंजो चौपल आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾिसो केॾा वॾा नी पेरनि, हे मुंहिंजो चौपल आहे, हे पेरनि जो निशान आहे। अॼु जो इंसान आहे 3 मई 2024 आहे, पर उहा अलाए कहिड़ी सदी आहे जेकी हिन पेर ते एतिरा माण्हू आहिनि, एॾा वॾा पेर ख़बर न आहे, एॾा वॾा पेर नी। हे पेर नी, हे पेर वॾो आहे, हे तमामु वॾो लॻे थो पियो। मुंहिंजे पेर खां तमामु वॾो आहे, मुंहिंजो आहे। अॼु जो पेर आहे उन ज़माने जा पेर नी। हे रब जो रंग आहे। इश्क वॾी ॻाल्हि आहे, मोहबत वॾी ॻाल्हि आहे, जेको करे उन खे ख़बर आहे। ससी पेच मकराइण जी ॻाल्हि आहे, यको मज़ाक जी इहा ॻाल्हि इहा आहे त जबल में इहे पेर पघरिया कीअं नी उहे ये जबल आहे, कुझु चिकना चूर लॻो पियो आहे, जबल पघरी वियो आहे, जबल सफ़ा सड़ी वियो आहे। बंबोर में खड़ा आहियूं असां, बंबोर शहर आहे, मुंहिंजो जबल आहे, असां सॼा इन में खड़ा आहियूं। सुभान अल्लाह। हाणे ससी ते वञूं था पिया। हेॾो हे पेर आहे, हेॾो हे पेर आहे, हेॾो पेर आहे। बंबोर कंहिं चयो आहे त बंबोर खे बाहियूं ॾेई छॾिया, बाहियूं त लॻियूं पियूं नी, भरी आहे बंबोर खे बाहियूं लॻियल आहिनि। आबा ॾिसे थो न, आबा सुणा रब जो रंग आहे। आगे खूब भी आहे, बस नसीब जी ॻाल्हि आहे, सभिनि जो नसीब आहे, रब भलाई कंदो।